बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साथियों, मां हाकिम अली नारे जो अॼु असां जंहिं मौज़ू ते ॻाल्हाईंदासीं उहा इंफॉर्मेशन अबाउट कायद आज़म फैमिली, माना कायद आज़म जे घराणे जे बारे में मालूमात। काफ़ी दोस्तनि खे कायद आज़म ऐं हुन जी भेण फातिमा जिन्ना जे बारे में त काफ़ी कुझु मालूम आहे, पर उन जे घराणे में, उन जे ख़ानदान में ॿिया कहिड़ा कहिड़ा फ़र्द हुया, या उनखे केतिरा भाइर हुया ऐं केतिरियूं भेनरूं हुयूं, या उन्हनि जी फैमिली जे ॿियनि फ़र्दनि जे बारे में तमामु घटि मालूमात हूंदी आहे। अॼु असां जंहिं मौज़ू ते डिस्कस कंदासीं उहो कायद आज़म जे घराणे जे फ़र्दनि जे बारे में मालूमात हासिल करणी आहे। कायद आज़म मोहम्मद अली जिन्ना जा अबा ॾाॾा लोहाना कबीले सां ताल्लुक़ रखनि पिया, जेको धोडी राजपूत कबीले जो हिसो हुयो। कायद आज़म मोहम्मद अली जिन्ना जो ॾाॾो ॻोठ पानेली मोती सां ताल्लुक़ रखे पियो, जेको गोंदल रियासत जो हिसो हुयो, ऐं गोंदल रियासत खाटियावाड़ पेनिनसुला सां ताल्लुक़ रखे पई, जंहिंखे अॼुकल्ह इंडिया जे गुजरात शहर सां सुञातो वञे थो। कायद आज़म मोहम्मद अली जिन्ना जना पूजा जे 7 ॿारनि मां वॾे में वॾो हुयो, ऐं हू जना पूजा हिकु शाहूकार शख़्स हुयो। हुनजी घरवारी मिठी बाई हुई ऐं हिन जो घराणो पूजा ज़ात जो हिसो हुयो। कायद आज़म मोहम्मद अली जिन्ना जंहिंजी काफ़ी शयुनि जे बारे में त मालूम आहे, जीअं पाकिस्तान जी आज़ादीअ जे तहरीक में हुनजो अहम किरदारु ऐं कुझु ॿिया अहम कम। हाणे अचो कायद आज़म जी बिब्लियोग्राफी जे बारे में कुझु मालूम करियूं। कायद आज़म मोहम्मद अली जिन्ना 25 दिसंबर 1876 में पैदा थियो ऐं हुनजी वफ़ात 11 सितंबर 1948 में थी हुई। हीअ हिकु बैरिस्टर, सियासतदान ऐं पाकिस्तान जे बानी जे तौरु सुञातो वञे थो। कायद आज़म मोहम्मद अली जिन्ना ऑल इंडिया मुस्लिम लीग जी अॻुवाणी 1913 खां कई, जेका पाकिस्तान जे वजूद में अचण ताईं क़ाइमु रही 14 अगस्त 1947 ते, ऐं उन खां पोइ पहिरियों गवर्नर जनरल थियो, जेको उन जे वफ़ात जे अरसे ताईं क़ाइमु रहियो। ही साथियों हिकिड़ी यादगार तस्वीर आहे नंढड़नि कुझु ॿारनि सां, जिन में कायद आज़म मोहम्मद अली जिन्ना विच में मौजूदु आहे। कायद आज़म मोहम्मद अली जिन्ना जो वालिद साहब जिन्ना पूजा, जंहिंखे असां पूजा जिन्ना जे नाले सां बि सुञाणूं था, ही उनजी तस्वीर आहे, जेको हिकु शाहूकार ऐं अमीर घराणे जो फर्द हुयो। कायद आज़म मोहम्मद अली जिन्ना जो भाउ अहमद अली जिन्ना, जंहिंजी ही तव्हांजे साम्हूं तस्वीर आहे, ऐं उन सां गॾु अहमद अली जिन्ना जी घरवारी आहे। साथियों, काफ़ी साथी अहमद अली जिन्ना जे बारे में घटि ॼाणींदा हूंदा, पर ही हाणे तव्हांजे साम्हूं तस्वीर जी सूरत में शिकिल जेका नज़र अचे थी पई, इहा कायद आज़म जे भाउ अहमद अली जिन्ना जी आहे। कायद आज़म मोहम्मद अली जिन्ना जे भेनरुनि में फातिमा जिन्ना जो त तमामु वॾो नालो आहे, हुनजो काफ़ी किरदार बि आहे पाकिस्तान जी आज़ादी जी तहरीक में, ऐं काफ़ी साथी फातिमा जिन्ना जे काफ़ी स्ट्रगल ऐं महिनतुनि जे बारे में तमामु घणो ॼाणनि था पिया। हाणे अचो फातिमा जिन्ना जी कुझु ज़िंदगी जे अहम पहलुअनि ते नज़र रखूं। फातिमा जिन्ना जी पैदाइश 31 जुलाई 1893 ईस्वी आहे ऐं हुनजी वफ़ात थी हुई 9 जुलाई 1967, यानी पाकिस्तान जे आज़ाद थियण खां पोइ बि 20 सालनि ताईं हुनजी ज़िंदगी जारी ऐं सारी हुई। इनखे मादरे मिल्लत यानी क़ौम जी माउ जे नाले सां पिणु सुञातो वञे थो, ऐं फातिमा जिन्ना पिणु पाकिस्तानी सियासतदाननि में शुमार थिए थी पई। हीअ हिकु डेंटल सर्जन भी हुई ऐं स्टेट वॉमेन हुई, ऐं हिन जो वधि में अहम किरदारु पाकिस्तान जी बुनियाद रखण में पिणु हुयो। हीअ कायद आज़म मोहम्मद अली जिन्ना जी नंढे में नंढी भेण हुई। साथियों, कायद आज़म जी भेण फातिमा जिन्ना खां अलावा हिते तव्हां हिकिड़ी तस्वीर ॾिसो था पिया, जंहिंमें 2 भेनरूं ॿियूं बि ॾेखारियल आहिनि। यानी हिते जेकॾहिं असां इहो चऊं त कायद आज़म जी 3 भेनरुनि जी हिन टाइम ते असांखे मालूमात थिए थी पई। हिकिड़ी आहे शेरीन बाई, मोहतरमा फातिमा जिन्ना, ऐं टी आहे मरियम बाई। हाणे अचो साथियों, इन्हनि जी हिकिड़ी ॿी तस्वीरी झलक में साथी ॾिसूं, जेका हिकिड़ी अख़बार जी कटिंग आहे, जंहिंमें इहो ॾेखारियो वियो आहे त कायद आज़म जूं भेनर शेरीन, फातिमा ऐं मरियम आहिनि। हुन खां अलावा कायद आज़म जो भाउ अहमद अली जिन्ना ऐं संदसि घरवारी।
हाणे अचो त क़ाइद आज़म जी फैमिली जे वधीक फ़र्दनि जे बारे में ॼाणियूं। जीअं त विकीपीडिया जी मालूमात जे बुनियाद ते जिना पूजा, जंहिंखे जिना पूजा पिणु सॾियो वञे थो, इहो पूजा कबीले सां यानी पूजा ज़ात सां तालुक़ु रखे पियो, जंहिंजो ड्यूरेशन जेका आहे 1870 खां 1902 ताईं हुयो। हिन जी जेका शादी थी हुई उहा मिठी बाई सां थी हुई, यानी ॿियनि लफ़्ज़नि में असां ईअं चऊं त क़ाइद आज़म जी माउ जो नालो मिठी बाई आहे। पूजा हिकु गुजराती शाहूकार माण्हू हुयो ऐं हिन हिजरत कई या मूव कयो हुयो कराची जे मोहम्मद अली जिना जे ॼमण खां पहिरियों पहिरियों। ऐं हिन जी घरवारी 7 ॿारनि ते मुश्तमिल थी, यानी हिन जे घराने में 7 ॿार पैदा थिया हुया, जंहिंमें हिकु मोहम्मद अली जिना, ॿियो अहमद अली जिना, टियों बंदे अली जिना, उनखां पोइ रहमत बाई जिना, शेरी बाई जिना, फातिमा जिना ऐं मरियम बाई जिना। हाणे जेकॾहिं असां विकीपीडिया जी हिन इंफॉर्मेशन खे साम्हूं रखूं त असांखे मालूम थिए थो त क़ाइद आज़म खां अलावा उनजा 2 भाइर ॿिया हुया, जंहिंमें अहमद अली जिना ऐं बंदे अली जिना हुया। त माना जिना पूजा खे 3 पुट हुया ऐं 4 धीअरूं हुयूं, रहमत बाई, शेरी बाई, फातिमा जिना ऐं मरियम बाई। माना हिन मां इहो साबित थिए थो त क़ाइद आज़म जूं 4 भेनरूं हुयूं। साथियो, ही तव्हांजे साम्हूं हिकिड़ी तस्वीरी झलक आहे, जंहिंमें हिकिड़े पासे ॾों 2 ॿारनि सां गॾु 4 औरतूं ॾेखारी वयूं आहिनि ऐं ॿिए पासे ॾों बि 4 औरतूं आहिनि। हाणे हीअ जेके 4 लेडीज़ जी तस्वीर तव्हांजे साम्हूं आहे, इन में हिकिड़ी आहे शेरी बाई, ॿी मरियम बाई, टी रहमत बाई ऐं चौथी फातिमा जिना। यानी ही उहे 4 औरतूं आहिनि जेके पाकिस्तान जे बानी क़ाइद आज़म मोहम्मद अली जिना जूं भेनरूं हुयूं। अचो हाणे क़ाइद आज़म जी घरवारनि जे बारे में पढ़ूं। काफ़ी साथियुनि खे क़ाइद आज़म जी घरवारनि जी इहा त ख़बर आहे त उन जूं 2 शादियूं थियल हुयूं, पर उहे केरु हुयूं, कहिड़ियूं कहिड़ियूं हुयूं। उन्हनि में पहिरीं घरवारी इमी बाई, जेका क़ाइद आज़म जे कज़न्स में शुमार थिए थी पई, जेका पंहिंजे ई ख़ानदान मां थियल हुई, ऐं ॿी जेका पसंदि जी शादी थी हुई उहा हुई रतन बाई, यानी ॿी घरवारी रतन बाई हुई। ही चंद ॿियूं तस्वीरूं आहिनि जंहिंमें इमी बाई ऐं रतन बाई खे क़ाइद आज़म सां गॾु ॾेखारियो वियो आहे। साथियो, क़ाइद आज़म मोहम्मद अली जिना जी हिकु धीअ बि हुई, जेका रतन बाई घरवारीअ मां हुई ऐं उनखे दीना वाडिया जे नाले सां सुञातो वञे थो। काफ़ी दोस्तनि खे शायदि ख़बर न हुजे ऐं काफ़ी दोस्तनि खे इहा शइ मालूम बि आहे त दीना वाडिया क़ाइद आज़म मोहम्मद अली जिना जी धीअ हुई। क़ाइद आज़म जी धीअ दीना वाडिया, जंहिंखे दीना जिना जे नाले सां पिणु सॾियो वेंदो, इहा 15 अगस्त 1919 में इंग्लैंड जे शहर लंडन में पैदा थी हुई ऐं 2 नवंबर 2017 में न्यूयॉर्क में 98 सालनि जी उमिरि में वफ़ात कया आहिनि। यानी हिन टाइम ते 2020 साल हले थो, 2-3 साल जे वक़्ते सां क़ाइद आज़म जी धीअ दीना वाडिया जी वफ़ात थी हुई। हीअ क़ाइद आज़म जी अकेली धीअ हुई, जंहिंजी माउ रतन बाई हुई। हिन जो तालुक़ु प्रोमिनेंट लेवल ते जिना फैमिली सां हुयो, उनजे पीउ जे सुञाणप ते, ऐं पेटेड फैमिली सां थियो उनजे माउ जे सुञाणप सां, जॾहिं त हुनजी शादीअ खां पोइ यानी हुनजे मुड़ुस जे ख़ानदान जे बुनियाद ते उनखे वाडिया फैमिली जो हिसो पिणु सॾियो वियो। हुनजे मुड़ुस जो नालो नेविल वाडिया हुयो, जंहिंसां हुनजी शादी थी हुई। साथियो, ही हिकिड़ी तस्वीर आहे जंहिंमें दीना वाडिया, क़ाइद आज़म मोहम्मद अली जिना ऐं नेविल वाडिया खे ॾेखारियो वियो आहे। ही दीना वाडिया जो मुड़ुस हुयो। साथियो, अचो दीना वाडिया जी घराणे जे बारे में कुझु मालूम करियूं, छो त दीना वाडिया जी औलाद क़ाइद आज़म जी धीअ जी औलाद में पिणु शुमार थिए थी पई। नस्ली वाडिया जेको दीना वाडिया जो पुटु हुयो, जॾहिं त उनजी औलाद में जहांगीर वाडिया ऐं नेस वाडिया शामिल आहिनि। यानी असां ॿियनि लफ़्ज़नि में ईअं चई सघूं था त नस्ली वाडिया जेको आहे इहो क़ाइद आज़म जो ॾोहिटो हुयो, माना धीअ जो पुटु, ऐं जॾहिं त जहांगीर वाडिया ऐं नेस वाडिया इहे उनजा पड़ ॾोहिटा हुया। हाणे अचो त मुख़्तसिरनि क़ाइद आज़म मोहम्मद अली जिना जे ख़ानदान जे समूरनि फ़र्दनि जे बारे में ॼाणियूं। हुनजे पीउ जो नालो पूजा जिना हुयो। क़ाइद आज़म मोहम्मद अली जिना जे माउ जो नालो मिठी बाई जिना हुयो। हुनजे भाइरनि में अहमद अली जिना, बंदे अली जिना पिणु शामिल हुया।
जॾहिं त कायदे आज़म जूं 4 भेनरूं हुयूं, रहमत बाई जना, शीरी जना, फातिमा जना ऐं मरियम जना। ऐं कायदे आज़म जी पहिरीं घरवारी इम्मी बाई हुई, जॾहिं त ॿी घरवारी रतन बाई हुई ऐं उन जी धीअ दीना वाडिया। ऐं दीना वाडिया जे घराणे जे बारे में थोरो ई पहिरियों असां मालूम करे आयासीं, जेके अॼु पिणु न्यूयॉर्क जे शहर में मौजूदु आहिनि। साथियो, ही हुयो कायदे आज़म मोहम्मद अली जिन्ना ऐं उन जे घराणे जे बारे में कुझु मालूमाती ज़ख़ीरो जेको अवां जे साम्हूं पेश कयोसीं। उमेद आहे त हीअ दिलचस्प मालूमात तव्हांखे पसंदि आई हूंदी ऐं इंशाअल्लाह नेक्स्ट टाइम नेक्स्ट मौज़ू सां गॾु तव्हांजे साम्हूं पेश थींदासीं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।